ज़ालिम बादशाह जी ॻाल्हि। हिकिड़े बादशाह जी ॻाल्हि था कनि त पंहिंजे रैयत खे लुटण फुरण ते खणी संदरो ॿधो। अहिड़ा कलूर पे कयाईं जो वीचारा रैयती सफ़ा तंग थी पिया ऐं बादशाह जे ज़ुल्मनि खां बचण ख़ातिर पंहिंजा कुझु माण्हू देस छॾे मुल्क खां ॿाहिरि लॾे वञी परदेस जा वण वसायऊं। जॾहिं माण्हू मुल्क मां घटि थी विया तॾहिं मुल्की आमदनी घटिजी वई, खज़ानो ख़ाली थी वियो, मुल्क ते दुश्मननि काह पे कई। सियाणनि सच चयो आहे त जेको ओखी वेल माण्हुनि ते हमदर्दी चाहे थो उन खे घुरिजे त सुख जे वक़्तु पेर भरे ॿियनि वटि वञे, छो त नरमी न कबी त पंहिंजा परावा थी वेंदा ऐं हमदर्दी कबी त परावा पंहिंजा थी वेंदा। हिक दफ़े उन बादशाह जी कचहरी में फिरदौसी जो शाहनामो पे पढ़ियाऊं त उन किताब में जॾहिं ज़हाक बादशाह जी हुकूमत हुई, तबाही फ़रेदुनि जी सोभ जो बयानु आयो, तॾहिं वज़ीर बादशाह खां पुछियो त जीअंदा क़िबला तव्हां सम्झी सघो था त फ़रीदुनि वटि त खज़ानो हो, न लश्कर ऐं न वटसि हुकूमत हुई, पोइ उनखे ईरान मुल्क जी हेॾी सारी हुकूमत कीअं मिली वई? बादशाह जवाबु ॾिनो त उहा तोखे बि ख़बर नाहे त रैयत फ़रीदुनि फ़ाइदे में थी बीठी तॾहिं हू बादशाह मुल्क जो हाकिम बणिजी वियो। वज़ीर अर्ज़ु कयो त साईं, जॾहिं रैयत जो राज़पो ऐं उन जी पुठभराई हुकूमत हासिल थियण जो सबबु आहे त पोइ तव्हां रैयत खे छो परेशान करे रहिया आहियो? सम्झ में अचे थो त तव्हांखे शायदि हुकूमत हलाइण जो इरादो ई कोन्हे। बहितर आहे त तव्हां फ़ौज ऐं रैयत जी दिलि वठो, उन्हनि खे ख़ुशि रखो, छो त हाकिम जी हुकूमत खे रैयत ऐं लश्कर ई मज़बूत रखंदा आहिनि। बादशाह पुछियो त फ़ौज ऐं रैयत मूं सां कीअं ॿधबा? वज़ीर चयो त बादशाह सलामत सख़ा करणु घुरिजे, माण्हुनि सां हमदर्दी करणु घुरिजे, तॾहिं उहे बेडपा थी बादशाह जी ज़ेरे दस्ती में सलामती सम्झी आराम ऐं सुख सां रहंदा, ऐं तव्हां में उहे ॿई गुण कोन्हनि। जीअं बघड़ रिढुनि जो धनार थी न सघंदो, तीअं ज़ालिम बादशाह बि रैयत ते राज करे न सघंदो। ज़ाहिर आहे त जेको बादशाह रैयत ते ज़ुल्म कंदो उहो पंहिंजे हुकूमत जूं पाड़ूं ॼण पाण थो खोटरे। फरमार ते हिरियल बादशाह वज़ीर जी नसीहत न वणी वेतर वज़ीर ते कावड़िजी पियो ऐं उनखे खणी जेल में विधाईं। थोरनि ॾींहंनि खां पोइ उन बादशाह जा सौट थिया। उन्हनि दावा कई त हुकूमत असांजे अबे जी हुई, असां नंढा हुआसीं तॾहिं हिन नाहक मुल्क ते खणी कब्ज़ो ॼमायो आहे। पोइ त जेका रैयत बादशाह खां बेज़ार थी चुकी हुई ऐं मुल्क छॾे लॾे वई हुई, उहे सभु हिननि जी दावेदार शहज़ादनि सां अची मिलिया ऐं सभिनी ॿधी कई लश्कर काहे अची ज़ालिम बादशाह ते कड़किया। बादशाह खां हुकूमत खसिजी हक़दार शहज़ादनि खे मिली वई। सियाणनि चयो आहे त जेको हाकिम ज़ेरदस्तनि ते ज़ुल्म कंदो त मुसीबत वक़्तु संदसि दोस्त बि दुश्मन थी पवंदा, ऐं जेको बादशाह अदुल ऐं इंसाफ़ ऐं हमदर्दी सां हलंदो त उन जी रैयत ई संदसि फ़ौज आहे, पोइ उनखे कंहिं बि दुश्मन जी परवाह कान्हे। बादशाह खे घुरिजे त अलाह खां डिॼी ऐं रैयत सां हमदर्दी करे। ज़ालिम बादशाह जी ॻाल्हि।